राग जेको आहे भाई इलाही फ़क़ीरनि सां हूंदी आहे, उनमें असां हिक ॿिए खे साही खणाईंदा आहियूं, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। तो उन जे करे आउं छो अकेलो आहियां, हा आउं अकेलो आहियां, तो इन जे करे जमहूरे सां मिलणो थो पए। सरकार जो ज़ाहिरा जी पाण सभई चऊं पिया लतीफ़ सरकार जी शाइरी की तमाम करे दी आहे, तमाम दोस्तों को याद हुई आहे, पर लतीफ़ सरकार की शाइरी की साथ छो तो उन्हनि जी इजाद आहे ऐं करे ई उम्मीद आहे सरकार जी जेका ॿोली आहे, सरकार जो कलाम आहे, उनखे तमामु आहे, छो त ही सिर्फ़ु पढ़ियो नथो वञे, ॻायो बि वञे थो, सिर्फ़ु हिन ज़मूरे ते न, जेकी ॿिया साज़ आहिनि उन्हनि सरकार जो कलाम पढ़ियो थो वञे। सो उम्मीद आहे त मुंहिंजूं कचहरियूं क़ाइमु रहंदियूं ऐं साईं जन क़िबला जन जे हिन सॾे ते राग थींदो आहे, महीने में अठे ॾींहुं जुमे ते थींदो आहे ऐं हिकिड़ी रात आउं 4-5 साल पहिरीं पढ़ी वियो आहियां हिते राग।